घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त PPMA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर पारां तालका म्यूनिसिपल कमेटी घोटकी जो दौरो। उन मौके ते हिन एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी घोटकी रज़ा हुसैन खोसो ऐं चीफ म्यूनिसिपल ऑफिसर गुलाम मुश्तबा मल्हा सां मीटिंग करे ईद उल फितर जे मौके ते शहर में सफ़ाई सुथराई जे निज़ाम के बेहतर बणाइण ऐं शहरियुनि खे साफ़ सुथरो माहौल फराहम करण जी हिदायत कई। उन मौके ते MNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर सफ़ाई सुथराई जे हवाले सां हिदायतूं ॾिनियूं ऐं अवाम जे ख्वाहिशनि मुताबिक़ कम करण जी हिदायत कई। हिन चयो त अवाम जी शिकायतूं फौरी तौर ते हल करण लाइ समूरा मुस्बत कदम खयां वञनि। शहर में सफ़ाई सुथराई जे निज़ाम खे वधीक बेहतर बणायो वञे त जीअं शहरियुनि खे कंहिं बि क़िस्म जी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो न पवे। हिन एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी रज़ा हुसैन खोसो पारां शहर में कयल सफ़ाई सुथराई जे इंतज़ामनि खे साराहियो ऐं इन खे वधीक बेहतर बणाइण जी हिदायत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।